सिंधु देश JM Sayyid नाराज सिंध सिंध हाँ सरोज और मोबाइल वीडियो भी में गुजारिश कंदड़ नड़ो भाउ सिंधी के अचने सिंधु देश असांजी बि को जिए भला हिन जान में सदाई निशान ते सदाई इम्तियान जिए सिंधु देश जिए रबर साईं जीएम सैयद जिए शहीद बाबा बशीर खान कुरैशी। अॼु असांजे एहतजाज जो मक़सदु ऐं असांजो ही गॾु थियणु रियासत के चिताव ॾियण लाइ गॾु थिया आहियूं, न के मुतालबा करण लाइ। असां अॼु जेको शहीद अफ़ज़ल लुंट जेको क़तल कयो आहे, SSP चवे थो त इहो क़तल ज़ाती दुश्मनी जो क़तल आहे। के चवनि था त इहो ई क़तल हराम पाई वारो आहे, ईअं ई छोकिरनि सां टण रहियो इहो मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते दानिशर इहे ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि, पर असां क़ौमी कारकुन असां सैयद जा पैरोकार इहो सम्झूं था इहो क़तल क़ौमी इनक़लाबी राह में हू शहीद थियो आहे। हू असांजो क़ौमी शहीद आहे। शहीद अफ़ज़ल जूं तव्हां वीडियो खोले ॾिसो, हुनजो ऑन द रिकॉर्ड जेको सोशल मीडिया ते टिकटॉक ते पियो आहे, उते हू GM सैयद जा बेत पढ़ंदो रहियो आहे, लतीफ़ जूं वायूं ॻाईंदो रहियो आहे। उन ई ॾोह में हू टंडो आदम में विच चौराहे ते गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे। तव्हां अॼु असां हुन रियासत खे ॿुधाईंदा चऊं त तव्हांखे शहीद अफ़ज़ल एॾो ॾुखियो न पियो, शायदि जहिड़ो हाणे शहीद अफ़ज़ल ॾुखियो पवे। असां तसल्सल आहियूं शहीद अफ़ज़ल जा। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं जेको इहो सोचनि था त शहीद अफ़ज़ल ज़ाती दुश्मनियुनि में वियो आहे, अड़े चूतियो ऐं रियासत जा दलालो, इहो क़ौमी इनक़लाब जी राह ते वेंदे शहीद थियो आहे, न की कंहिं झगड़े। सिंधु देश JM Sayyid रखणु खपे त अफ़ज़ल शहीद थियण खां अॻु में हिकु चकर खंबे गुम कयो वियो हो ऐं यूनिवर्सिटी में हुनजी दाख़िला रियासत जे तरफ़ां बंदि कराई वई हुई। मूंसां गॾु हुनजी एंट्री टेस्ट हुई, पर हुनजी एंट्री टेस्ट न थी, रियासत उहा टेस्ट बंदि कराए छॾी, छो त यूनिवर्सिटी में वेंदो GM सैयद जे फ़िक्र जी ॻाल्हि कंदो ऐं असांजा दुकान बंदि थी वेंदा। हुनजो ॾोह, हुनजो वाज़े ॾोह इहो आहे, हू लतीफ़ खे पंहिंजो रबर थो सम्झे, हू GM सैयद खे पंहिंजो रबर थो सम्झे, हू बशीर खान ऐं आरिसर जे लफ़्ज़नि सां हिननि सां मुक़ाबिलो थो करे। हुनजो इहो ॾोह आहे ऐं असांजो वॾो इहो ॾोह आहे देशनि जो असां देशभक्त आहियूं। हिते जो हिकिड़ो वॾो पार्टी जो नालो नथो वठां, वॾो लेखक वॾो पंहिंजे पाण खे दानिश्वर थो सम्झाए, उन लिखियो अथई देशनि ऐं यहूदियुनि में को फ़र्क़ु ई कोन्हे। हाणे मां हुनखे ॿुधाइण थो चाहियां, जॾहिं बि धारी आबादकारी यलगार कई हूंदी, कारूं जर कटाइणो हूंदो या सिंध वतन सां का बि दुश्मनी मनसूबाबंदी ठही हूंदी, ही देशी अव्हांखे ज़रूरु रोड ते नज़र आया हूंदा। बाक़ी शहीद थियण जी धमकी था ॾियनि। मुज़फ़र भुट्टे सन में चयो हो त हीअ असांखे रियासत धमकियूं थो ॾिए शहीद थियण जूं, पर असां मुज़फ़र भुट्टो चवंदो असां GM सैयद जा जेके थोरा किताब पढ़िया आहिनि, थोरो नज़र जो तज़ियो कयो आहे, उन मां असांखे इहो सबक़ु मिलियो आहे त शहीदनि जे रत हमेशह सुर्ख गुलाब पैदा कया आहिनि ऐं हुन सुर्ख गुलाब हिन क़ौमी कारकुन खे उत्साहियो आहे ऐं हिन रियासत जा ॿेड़नि सेखारियो आहे। असां हिन रियासत खे का बि अपील कोन था कयूं, असां हिन 7 करोड़ क़ौम खे अपील था कयूं त अचो असां सां गॾु बीहो, धरती जी मालिकी कयूं, पंहिंजनि जी वार कयूं। हिन फेडरेशन मां साईं GM सैयद तय करे ॾई वियो आहे, हिन फेडरेशन में हिन रियासत में सिंधी माण्हू महफ़ूज़ न आहिनि, असांजो वतन महफ़ूज़ न आहे, असांजूं गैरतूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। कंहिं बलोची चयो जॾहिं अंग्रेज़नि जूं फ़ौजूं हुयूं तॾहिं असांजूं नियाणियूं महफ़ूज़ हुयूं, पर अॼु पंजाबियुनि जूं फ़ौजूं आहिनि, असांजूं नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि, असांजा धरती जा क़ौमी कारकुन महफ़ूज़ न आहिनि। आख़िरी में ही बेत पढ़ी ऐं जाइ वठंदुसि त जंहिंजो तहरुक तारीख़ लोॾे छॾे, जंहिंजी हिमत बि हमियाला खां ऊची हुजे, जंहिंजी ललकार लश्कर लड़दे छॾे, जंहिंजे लफ़्ज़नि सां फौलाद फाटी पवे, सिंध ॼणंदी अचे रोज़ अहिड़ा बचा, अफ़ज़ल जहिड़ा बचा, सोन जहिड़ा सचा, खीर जहिड़ा अचा। सिंधु देश मक़तलनि जी बितन ते पढ़ी तो त पढ़, ॿिए शहीदनि जे रत जी कहाणी ना, हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, ॿियो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी ना। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि असांजो प्यारो वॾो सीनियर कामरेड अकरम अस्करी खे अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो